अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल हई शौक जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर डिप्टी कमिश्नर मटियारी तरफ़ां ॿिन्ही क़ौमी शाहराउनि जे विच में ठहियल गैर क़ानूनी अदावतुनि खे इंक्रोचमेंट तहत ॾहाराए पट करे छॾियो। तफ़सील मूजिब डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं नेशनल हाईवे अथॉरिटी तरफ़ां खैबर जे ॿिन्ही क़ौमी शाहराउनि जे विच में ठहियल गैर क़ानूनी अदावतुनि खे ॾहाराए वणकारी पोखण जो आगाज़ करे छॾियो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी जे हुकुम ते ॿिन्ही रोडनि जे विच में मिट्टी लहराए ट्रैक्टरनि जी मदद सां लेवल कराए खूबसूरत गुलकारी पोखराए खैबर शहरनि लाइ बहितरीन पैकेज ॾिनो आहे। साणस गॾु टाउन ऑफिसर खैबर ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौके ते मुतालबो करी डीसी मटियारी एसी का वाकई इंक्रोचमेंट तो है पर अस 40-50 साल खां रोज़गार करे रहा आहियूं। भले अस उथारींदा भले उथारे पर असांखे मुतबादिल जगह ॾिनी वञे। हिते घटि में घटि 500 माण्हू बेरोज़गार थींदा ऐं तमामु महांगाई तमामु घणी वधी वई आहे। असां था चऊं त भई असांखे जेकॾहिं तव्हां उथारियो था त घटि में घटि असांखे मुतबादिल जगह ॾिनी वञे। उन सां गॾु सिर्फ़ु विच वारनि खे न उथारियो वञे, साइडनि खां बि इलाही माण्हू इंक्रोचमेंट करे वेठा आहिनि, सरकारी हदनि में वेठा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई। हिन वक़्तु कार्रवाई सिर्फ़ु ग़रीबनि जे ख़िलाफ़ु कई पई वञे। हिते अमीरनि माण्हुनि जूं जॻहियूं आहिनि, असां था चऊं उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई कई वञे ऐं असां सभिनी माण्हुनि खे जेके बि असीं बेरोज़गार थी रहिया आहियूं असांखे गिराए महिरबानी असां वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां, गवर्नर सिंध खां, DC मटियारी खां, AC मटियारी खां असीं था चऊं त उन्हनि खे उहे जॾहिं 500 रुपया कमाए पंहिंजो घर हलाइनि त उन्हनि खे ख़बर पए। असांखे बेरोज़गार कयो वञे, महिरबानी करे असांखे मुतबादिल जॻह ॾिनी वञे ऐं माण्हुनि ईअं तमामु असांखे घणो तंग कयो आहे। जिते बि असीं का जॻह घुरंदा हुए असां खां 5-5,000 8-8,000 जेको सो मसवाड़ घुरी रहिया आहिनि। असां था चऊं असां एतिरो कमायूं कोन था त हिननि खे मसवाड़ किथां ॾींदासीं। इन करे महिरबानी करे असां जेके बि आला ऑफिसर उन्हनि खे चऊं था त हिकिड़ो त जेकॾहिं तव्हां इंक्रोचमेंट जे हवाले सां जेका सफ़ाई करे रहिया आहियो त इंसाफ़ सां कई वञे। ॿियो नंबर इहो त असांखे मुतबादिल जॻह ॾिनी वञे। महिरबानी। छा आहे जो मजबूरियूं पियूं आहिनि पंहिंजे शहर लाइ। जेको जेको आहे पंहिंजे शहर लाइ असुल में जेको सिस्टम गवर्नमेंट जो आहे, DC साहब या AC साहब जो उन जे हिसाब सां लुक जेको आहे उहो माना कमु सुठो हुजे। बाक़ी रही ॻाल्हि बेरोज़गारी जो मसइलो आहे, जिते वीचारा बेरोज़गार ईंदासीं रिक्वेस्ट कंदासीं सिंध गवर्नमेंट खे या DC साहब खे त हिननि वीचारनि जेको बेरोज़गार थिया आहिनि हिन जो किथे न किथे बंदोबस्तु करियो। ऐं इहा गुज़ारिश कंदी DC खे, AC साहब खे या जेके असांजा हींअर टाउन जो एडमिनिस्ट्रेटर आहे AC साहब हुनखे गुज़ारिश कंदुसि त हिननि खे बि किथे न किथे अचो लथो जो इंतज़ाम करे ॾियनि। थ्रेत कुमार मेंगवाड़ मीडिया खे ॿुधाईंदे चयो त मुंहिंजे ॿिन्ही रोडनि जे विच में हिकु झूपड़ी ठहियल हुई जिथे आऊं जूतियूं ॻंढे पंहिंजे बचनि जो पेट पालींदो आहियां, पर रोड वारनि मुंहिंजी ठहियल झूपड़ी ड्राए मूंखे बेरोज़गार करे छॾियो आहे। ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो थो कयां त मूंखे रोज़गार लाइ हिकु जॻह ॾिनी वञे। ॿी सूरत में आऊं पंहिंजे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। उन जो ज़िम्मेवार डिप्टी कमिश्नर मटियारी हूंदो।